अस्सलामुअलैकुम नाज़रीन, परवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां ज़ोया मल्ला। कंडियारो खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं रिपोर्टर असद अली जाफ़री जी। कंडियारो गैर क़ानूनी टोल प्लाज़ा ते टेलर कल्टी थी पियो, कंहिं बि जानी नुक़सान खां बचाव। ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो। हितां जे सियासी समाजी अॻवाननि जो चवणु आहे त 5 सालनि खां सखराए कोर्ट में केस लड़ूं पिया। गुज़िरियल केतिरा साल मुसलसल एहतजाज कया। सवनि त हिकु ज़िले में 2 टोल प्लाज़ा छो आहिनि। उन वक़्त जे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी, CM सिंध सैयद मुराद अली शाह साहब, सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब, MNA सैयद इब्रार अली शाह साहब, DC साहब, AC साहब, SSP ज़िलो नौशहरो फ़िरोज़ जे सभिनी आला ऑफिसरनि जे आॾो सवाल कया, एहतजाज कया। तालकी कंडियारो जी गली घिटी वस्ती वहण जे माण्हुनि एहतजाज कया त ही टोल प्लाज़ा गैर क़ानूनी टोल प्लाज़ा आहे। हिते रोज़ बरोज़ एक्सीडेंट थियनि था, जानी नुक़सानियूं ज़ाया थियनि थियूं। जानी माली किरोड़नि जो नुक़सान थिए थो, पर अफ़सोस 5 सालनि जा एहतजाज कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या आला ऑफिसरनि खे अवामी जानी माली नुक़सान ऐं लोकल अवाम जेको पंहिंजनि घरनि ॾांहुं वञण लाइ बि टैक्स भरे थो, पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि था, उहो सभु नज़र छो नथो अचे। अवामी जानी माली किरोड़नि जो नुक़सान जो केरु ज़िम्मेवारु आहे।